में ऐं ढॻीअ जी इंतिहाई दिलचस्प ऐं मज़ाया कहाणी। ही कहाणी नुमा हिकु किस्सो आहे जेको तव्हां मुकमल ॿुधंदा त हीउ किस्सो मुकमल थियण ते उमेदु आहे तव्हां खिली खिली खेरा थी पवंदा। इंतिहाई मज़ेदार ऐं मज़ाया किस्सो आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। मलाशा जे हिकु ॻोठु भातूपात में हिकु मेंह ऐं ढॻी ॾींहं जो गरम ऊन्हारे जी टिपेरी जो कचारी करे रहियूं हुयूं। कचारी दौरान मेंह चयो, हेलो ढॻी, अॼु जो ॾींहुं केतिरो न गरम आहे, हल त किथे पाणी मंझि वेंझूं ऐं सनानु करे अचूं। ढॻी चयो, हाओ अदी, सलाह त वाजो आहे तुंहिंजी, पोइ हल त भला हलूं वेंझण किथे। सो ईअं सलाह करे मेंह ऐं ढॻी आस्ते आस्ते हलंदियूं हलंदियूं पाणी जे हिकु तलाउ वटि अची पहुतियूं। पाणी जे हिकु तलाउ वटि अची ॿई ॼणियूं पहुतियूं, हिकु मेंह ॿी ढॻी। जीअं त हीउ हिकु किस्सो आहे सो इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे त उन पुराणे ज़माने में मिड़ई जानवरनि जूं खलूं पंहिंजे बदन तां पियूं लहंदियूं हुयूं ऐं सभु जानवर पंहिंजे बदन तां खलूं ईअं लाहे सघंदा हुआ जीअं अॼुकल्ह असां कपिड़ा लाहियूं ऐं पायूं था। सो किस्सो कोता ढॻी ऐं मेंह पंहिंजी पंहिंजी खल लाथी ऐं पंहिंजी खलनि खे उन तलाउ जे कप ते रखी पाणी मंझि घिड़ियूं ऐं वेंझंदियूं रहियूं। हू काफ़ी देरि ताईं पाणी में वेंझंदियूं ऐं रांदि खेॾंदियूं रहियूं ऐं पाणी जा छंडा हिकु ॿिए खे हणंदियूं रहियूं। इन ई दौरान पोइ ओचितो ई ओचितो हिकु वॾो फोड़ो मींहं जो वसकारो अची शुरू थियो। मींहं जो वसकारो शुरू थियो त मेंह ऐं ढॻी खे अची डपु लॻो त मथां संदन खलूं मींहं में पुसी न वञनि। सो तकड़ तकड़ में ॿई ॼणियूं तलाउ मां निकितियूं ऐं पंहिंजनि पंहिंजनि खलनि ॾे डोड़ण लॻियूं। जल्दी जल्दी ढॻीअ तकड़ तकड़ में मेंह जी खल पाण ते चाढ़े छॾी ऐं मेंह वरी ढॻी जी खल पाण ते चाढ़े छॾी। सो चवंदा आहिनि त तकड़ कमु शैतान जो, सो तकड़ में ढॻी ऐं मेंह ॿिन्ही खां ग़लती थी वई ऐं हिन ॿिन्हिनि हिकु ॿिए जूं खलूं पाए छॾियूं। सो त हाणे मज़ा जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे इहा त ख़बर आहे त मेंह ढॻी खां तमामु वॾी ऐं ॻरी थी थिए। सो मेंह जी खल जॾहिं ढॻी चाढ़ी त उहा खल हुन ते बिल्कुलु ढिरी ढिरी लिड़कणु लॻी ऐं होॾां वरी ॿिए पासे जॾहिं ढॻी जी खल मेंह ते सवड़ी हुजण करे छिकिजी बीठी। इहो ई सबबु आहे जो अॼु ॾींहुं ताईं मेंह जे जिस्म ते छिकियल खल आहे ऐं ढॻीअ जे जिस्म ते चढ़ियल खल बिल्कुलु बि ढिरी ढिरी आहे। सो हीउ किस्सो उतां खां हलंदो पियो अचे। प्यारा साथियो, हीअ कहाणी मज़ा किस्सो तव्हांखे कीअं लॻो कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं साथियो, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलो त हीउ किस्सो असां मेंह ऐं ढॻी जी ॻाल्हि हिकु किताब मां खयो आहे जंहिंजो नालो आहे ॾाही झिरकी। सो कमेंट करणु न विसारिजो हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी। वधीक किस्सा ॿुधण लाइ, कहाणी ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़।